अगर तव्हांजे घर में नंढड़ो ॼाओ आहे या नंढड़ी ॼाई आहे लेकिन तव्हां हाणे उनजो नालो सोचो था त नालो कीअं रखूं। घर में हिकिड़ो नंढड़ो ॿारु आहे उनजे मुताबिक़त नालो रखणु चाहियूं था। मिसाल पहिरें अब्दुल रहमान आहे त हाणे बि अहिड़े क़िस्म जो को नालो अब्दुल रहीम थी वञे या अब्दुल ख़ालिक थी वञे या अहिड़े हिसाब सां कोई बि नालो थी वञे त हाणे नाला ॻोल्हण में असांखे परेशानी थिए थी। जे नाला मिली बि वञनि था त वरी नालनि जी माना जी ख़बर न आहे त नालनि जा माना कीअं आहिनि। त अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे हिकु अहिड़ो तरीक़ो ॿुधाईंदुमि जंहिंमें तव्हां इन जा माना बि तलाश करे सघो था ऐं नाला बि मुताबिक़त वारा तलाश करे सघो था। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अब्दुल करीम ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल करीम मोबाइल स्टूडियो। अॼु जी वीडियो में मां तव्हांखे हिकु अहिड़ो तरीक़ो ॿुधाइण वारो आहियां जंहिंजे ज़रिए सां अवां पंहिंजे घर जे नंढड़नि ॿारनि जा नाला तलाश बि करे सघो था ऐं उन्हनि जो माना ऐं मतिलबु बि ॻोल्हे सघो था। हिकिड़ो त आम तरीक़ो आहे जेको असां गूगल ते हर कोई इस्तेमालु कंदो आहे। मसलन मुंहिंजो नालो अब्दुल करीम आहे त मां हिते पंहिंजे नाले जो जेको आहे मीनिंग ऑफ अब्दुल करीम गूगल ते लिखंदुमि त इन जो मतिलबु निकिरी ईंदो। गूगल ते ई तव्हां ॾिसो त गूगल हिते हिन जो पूरो मतिलबु जेको आहे इंग्लिश में ॿुधाए थो ऐं हिते तव्हां तस्वीर ते ईंदव हिते ॾिसो अब्दुल करीम नाम का मतिलबु क्या आहे। अहिड़े तरीक़े सां जेको आहे हिते हिन जा मतिलबु माना ऐं जेको आहे सॼो कुझु डिटेल नालनि जी गूगल ते तव्हांखे मिली वेंदी। त हाणे अगरि तव्हां चाहियो था असांखे नालो बि तलाश करिणो आहे ऐं हिन जो मतिलबु बि जेको आहे असांखे जांच करिणो आहे त उनजे लाइ अॼुकल्ह AI जो दौरु आहे। AI जो हिकु प्लेटफॉर्म आहे जिमिनाई। तव्हां जिमिनाई ते अचो, जिमिनाई ते तव्हांखे नालो लिखो त मिसाल तव्हां हिते हिनखे चओ त मेरे घर में बच्चा पैदा हुआ है, उसका नाम रखना है, पहले एक नाम अब्दुल करीम मौजूद है, अब इसी नाम के मुशाबे मुझे बाकी नाम और माना चाहिए। हाणे तव्हां हिनखे ओके करे छॾियो। थोरी देरि इंतज़ारु करण खां पोइ तव्हांखे ज़बरदस्त जेको आहे नाला बिल्कुलु हिकु पूरी लिस्ट तव्हांखे ठाहे ॾींदो त अब्दुल करीम, अब्दुल रहीम निहायत रहम करण वारो, अब्दुल करीम सां गॾु हिन जी जोड़ी थिए थी। अहिड़े तरीक़े सां अब्दुल अलीम, अब्दुल हकीम, अब्दुल हलीम, अब्दुल क़दीर और अहिड़े तरीक़े सां हे नालनि जा माना ऐं सॼो कुझु तव्हांखे जेको आहे ॿुधाए थो। अगरि तव्हां चाहियो था उर्दू में न हुजे त पोइ तव्हां हिनखे चओ सिंधी में बताओ। अब्द जे निस्बत सां नाला अब्दुल करीम जे वज़न ते अब्दुल रहीम, अब्दुल अलीम सॼो कुझु हिन तव्हांखे लिस्ट तयारु करे ॾिनी। त दोस्तों अहिड़े तरीक़े सां तव्हां हिन जिमिनाई खां ॿिया बि काफ़ी सारा फ़ाइदा वठी सघो था। जीअं त अॼु AI जो दौरु आहे ऐं AI जे दौर में कंहिं बि शइ जे लाइ परेशान हुजणु इहो असांखे ज़ेब नथो ॾिए। सो हिन खां तव्हां जेका बि शइ घुरंदव, जहिड़े बि क़िस्म जी तव्हां शइ हिन खां घुरंदव, का मालूमात तव्हांखे खपे थी, का रिसर्च तव्हांखे करणी आहे, साइंसी तहक़ीक़ तव्हांखे करणी आहे, कुझु बि तव्हांखे जिमिनाई खां तव्हां वठणु चाहियो त आसानी सां सिर्फ़ु हिकु क्लिक जी देरि ते तव्हां वठी सघो था। त दोस्तों अॼु जी वीडियो में सिर्फ़ु एतिरो ई। उमेदु कयां थो हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजे यूट्यूब चैनल करीम मोबाइल स्टूडियो खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक करें, कमेंट बॉक्स में पंहिंजे राय जो इज़हार ज़रूरु कंदा। मिलूं था अगली वीडियो में, तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।